ॻाढ़नि ॻाढ़नि टमाटनि खे सभु को इस्तेमालु कंदो आहे के भाॼियुनि में त के सलाद में बि हिन जो इस्तेमालु कनि था। टमाटनि जो केचप बि हर हंधि इस्तेमालु थी रहियो आहे, पर ख़्यालु रहे त टमाटनि जे केचप जे नाले ते ग़ैर मयारी केचप पिणु इस्तेमालु थिए थो। टमाटनि जे फ़ाइदनि जी ॻाल्हि कजे त इन जा फ़ाइदा बि अणॻणिया आहिनि। इहो ई सबबु आहे जो हर भाॼीअ में टमाटे जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर टमाटे जो जूस पीअणु आम ॻाल्हि न आहे। टमाटे जो जूस पीअण जा सिहत लाइ अनेक फ़ाइदा आहिनि, छो त टमाटनि में कुदरती तौर ते अहम जुज़ हूंदा आहिनि। टमाटे में विटामिन ए, सी, एच, फोलाद, लूणियाट, एंटीऑक्सीडेंट, लाइकोपीन, फोलेट, पोटाशियम, फाइबर, कार्ब्स, विटामिन B9, बीटा कैरोटीन, कोलोरिजिनिक एसिड, गामा अमीनो यूट्रेनिक एसिड, फ्लायोनाइड भी हूंदा आहिनि ऐं इहे सभु मुख़्तलिफ़ फ़ाइदा ॾींदा आहिनि। टमाटे खे खणी कीअं बि इस्तेमालु कजे, इन जा फ़ाइदा हूंदा पर कुझु सूरत में अव्हांखे नुक़सान बि थी सघे थो। टोक्यो जा माहिर चवनि था त टमाटो अव्हांखे उन वक़्तु फ़ाइदो ॾींदो जॾहिं अव्हांखे इन जे इस्तेमाल जो सही तरीक़ो ख़बर हुजे। टमाटे जो अजायो इस्तेमालु अव्हांजी सिहत लाइ वॾो मसइलो बणिजी सघे थो। टमाटे जो हिकु गिलास जूस अव्हांजे जिस्म खे आराम ॾींदो आहे, हार्मोन्स जी ताक़त मिलंदी आहे, घबराहट ऐं बेचैनी ख़तमु थी वेंदी आहे। टमाटे में शामिल मुख़्तलिफ़ एसिड्स कोलेस्ट्रोल खे घटि करण लाइ हकारी किरदारु अदा कंदा आहिनि। जापानी माहिर चवनि था त जेकॾहिं अव्हां कोलेस्ट्रोल मां घणो परेशान आहियो त टमाटे खे ग़िज़ा में शामिलु करियो ऐं 8 महीननि ताईं मंझंदि जो मानी खां पोइ जूस पीओ। जेकॾहिं ईअं नथा करियो त जॾहिं दिलि चवे तॾहिं पीओ, पर ख़्यालु रहे त टमाटो वधीक पीअण सां दिलि जा मर्ज़ थी सघनि था।